शदाद कोट का इकलौता सिविल हॉस्पिटल जो सिंध बलोचिस्तान के बॉर्डर पर वाक़ा होने के बायस अवामुन्नास के किसी काम का नहीं। एमरजेंसी की हालत में शहरियों को लाड़काना सकर कराची जाना पड़ता है, जबकि 5 रुपए की सर दर्द की टैबलेट भी ठीक से मुयसर नहीं। जबकि दूसरी जानिब लाखों करोड़ों रुपए दवाइयों के नाम पर हर महीने मख्तस किए जाते हैं और DHO कंबर शदाद कोट समेत कोई जिम्मेदार आगे आकर नोटिस लेने की तकलीफ महसूस नहीं कर रहा। असांजो जेको शदाद कोट आहे माना सब डिवीजन आहे तमामु पुराणो, उन जे बावजूद भी हिते जेको इस्पताल आहे उहो जंहिं सहूलियतुनि जे हवाले सां मां सम्झां थो त इंतिहाई हिकिड़ो पुठिते पियल जेको इस्पताल आहे ऐं हिते काई बि मालिकी न आहे। सिहत खाते खां वठी करे असांजा जेके आला ऑफिसर आहिनि हिते उहे ॼण शदाद कोट जे इस्पताल खे निधड़को बणाए छॾियो आहे, जंहिंमें ख़ासि तौर ते दवाउनि जो जेको खोट आहे। बुनियादी तौर ते जेके एमरजेंसी जूं जेके दवाऊं आहिनि, माना नांग जे चक खां वठी कुते जे चक ऐं ॿिया जेके एमरजेंसी में इंजेक्शनूं जेके असांखे कमु माना अचनि थियूं उहे असां वटि अनलभ आहिनि ऐं उन लाइ बि असांखे या त हेडक्वार्टर वञिणो पए थो या त लाड़काणे। इन जे करे मां सम्झां थो त शदाद कोट जो जेको हीउ इस्पताल आहे सिंध बलोचिस्तान खे कवर करे थो पियो, त इन लाइ असांखे गवर्नमेंट जे तरफ़ां ख़ासि तौर ते सिहत खाते जी तरफ़ां ख़ासि तौर ते पैकेज ॾियण बि घुरिजे। ग़रीब माण्हू जेको आहे उहो हेठियों जेको तबिको आहे उहो तमामु घणो सफ़र करे थो। उन्हनि जूं वॾियूं तकलीफ़ूं आहिनि, उन्हनि खे मेडिसन न पई मिले, उन्हनि खे उहे प्रॉपर फैसिलिटीज़ न पई मिलनि ऐं उन जा जेके डॉक्टर्स कंसर्न आहिनि, कार्डियोलॉजिस्ट कोन्हे ऐं इन सां गॾोगॾु जेके किडनीज़ जा पेशेंट्स आहिनि ऐं जेके कॉन्स्टेंटली लाड़काणे वञनि था ऐं उहे उन ख़र्च खे अफोर्ड बि न पिया करे सघनि। डायलिसिस लाइ वञनि था, डायलिसिस जी जेके फैसिलिटीज़ कोन्हनि, ॿियूं एक्सरे मशीन्स कोन्हनि। यानी जेकॾहिं कोई पेशेंट सीरियस आहे बसि उन्हनि खे इहो चई मोटायो थो वञे त बाबा हाणे तव्हांजो हिते इलाजु कोन्हे, तव्हां खां जेतिरो बि थी सघे जल्दी जेको आहे लाड़काणे हलिया वञो। यानी उन में जेके डॉक्टर्स आहिनि उन्हनि जी बि पंहिंजी जॻह ते हक़ीक़तूं आहिनि, कुझु उन्हनि जा बि मसइला आहिनि, पर जेके ग़रीब आवाम आहे उहा तमामु घणो सफ़र पई करे, उन तमामु घणियूं तकलीफ़ूं आहिनि। असां जेके बि हायर अथॉरिटीज़ आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त सिविल हॉस्पिटल शदाद कोट में जेके भी सहूलतूं आहिनि उहे उन्हनि खे ॾिनियूं वञनि। एक तरफ सिविल हॉस्पिटल शदाद कोट इंतहाई ज़बून हाली का शिकार है और दूसरी तरफ मुख्तलिफ अमराज के डॉक्टर्स की भी कमी अपनी जगह वजन रखता है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शदाद कोट।